दोस्तों अस्सलाम वालेकुम। सिंध जी बहितरीन ऐं नाले वारी अदाकारा रमशा शहज़ादी केरु ऐं किथां जी आहे? अदाकारा रमशा शहज़ादीअ खे कीअं शोहरत मिली ऐं छो मिली? रमशा शहज़ादीअ जी तालीम केतिरी आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। सिंध जी बहितरीन अदाकारा रमशा शहज़ादी रहम यार ख़ान सां ताल्लुक़ रखे थी। रमशा शहज़ादी फैमिली समेत माइग्रेट करे सिंध आया ऐं खैरपुर में घरु ख़रीद करे वेठा। हींअर रमशा शहज़ादी कराचीअ में थी रहे। रमशा शहज़ादी सिंधी केतिरनि ई ड्रामनि में कमु करे चुकी आहे। हींअर कुंडनि जी सेज, उॾाम ऐं उनखे बेपनाह मक़बूलियत ज़हर ज़िंदगी ड्रामे में मिली। रमशा शहज़ादीअ जी उमिरि अटिकल 40 साल आहे ऐं ॾिसण में हूअ 20 सालनि जी थी लॻे। रमशा शहज़ादीअ जी तालीम मैट्रिक आहे। अदाकारा रमशा शहज़ादीअ जी शादीअ खे 10 साल थी चुका आहिनि। उन जी शादी पंहिंजे सौट सां थियल आहे, जंहिंमें उन खे 2 पुटनि समेत हिकु न्याणी बि आहे। रमशा शहज़ादी 2009 खां ड्रामनि में आई।